बदर अंसारी साहब जन जो गीत फिदा हुसैन खोखर साहब का ॿुधो। ये तव्हां चयो त नई कंपोज़िशन ॿुधाई, नई कंपोज़िशन सजदो ईमान जो छा थींदो, कयो सूंह खे सजदो ईमान जो छा थींदो, कयो सूंह खे सजदो ईमान जो छा थींदो। नादान बदर जहिड़े, नादान बदर जहिड़े इंसान जो छा थींदो, कयो सूंह खे सजदो ईमान जो छा थींदो। दिलबर खे मञाइण जी थोरो कयां कोशिश, दिलबर खे मञाइण जी जे परची पवे मूं सां, जे परची पवे मूं सां शैतान जो छा थींदो, कयो ईमान जो छा थींदो। नादान बदर जहिड़े, नादान बदर जहिड़े इंसान जो छा थींदो, कयो सूंह खे सजदो ईमान जो छा थींदो, ईमान जो छा थींदो। नाज़रीन, हींअर असीं फिदा हुसैन खोखर साहब सां गॾु आहियूं ऐं पंहिंजे इंटरव्यू जो ही आख़िरी हिसो आहे, पार्ट आहे। आख़िर में असीं फिदा हुसैन खोखर साहब खां पुछंदासीं ऐं उनखे चवंदासीं त तव्हां नाज़रीन लाइ को मैसेज बुनियापो तव्हां लाइ रखे। जी साईं। सर, मैसेज हाणे असां छा ॾींदासीं, पर असां अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे सभिनी सां सुठो हलो, फ़नकारी फील्ड में सुठियूं शयूं खणी अचो, या कोशिशि कयो त थोरो घणो माना जीअं माण्हू सिख्या सां ईंदो आहे, कुझु न कुझु आवाज़ जो लॻाव हुजे त बहितरु थींदो। ऐं हींअर लॉकडाउन जो दौरु आहे, माण्हुनि जी हेल्प कयो, मदद कयो, फ़नकार जेके आहियो हिक ॿिए जी हेल्प कयो, तव्हांखे अलाह वधाईंदो। असांजो इहो अर्ज़ु आहे तव्हांखे। महिरबानी साईं, महिरबानी। फिदा हुसैन साहब जी लख एहसान जो पंहिंजे मसरूफ़ियात मां कुझु टाइम असांखे ॾिनो। ऐं नाज़रीन, असां पंहिंजे पटीअ में हेठि फिदा हुसैन नंबर ॾियूं पिया, जेके बि दोस्त फिदा हुसैन सां राब्तो करणु चाहिनि उहे नंबर ते राब्तो करे सघनि था। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। वरी इंशाअल्लाह के नई फ़नकार सां तव्हां सां गॾु हूंदासीं, तव्हां सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।